Sam, are you there? महराज पापा के अटैक आयो है। साइमा तू परेशान न थी, मां अचा तो ता हां इन वक्त किथे आयो मूंखे सिर्फ इहो ॿुधाओ। न महराज तू फिलहाल ना अच, पापा अस्पताल में आहिनि, असां घर में आयो, तू बस दुआ कर पापा जे लाइ। ओके 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 बस तू परेशान न थी। बाय। आपी तव्हांजी कॉल पई अचे, छो न पिया पिक कयो? हेलो सैफ। अर्शी सुमल जो एक्सीडेंट थी वियो आहे, वो ॾाढी क्रिटिकल आहे अर्शिला। मुंहिंजी सुमल। ओह माय गॉड सैफ, तू किथे आहीं? तू तो ठीक आई न? मां कीअं तो ठीक थी सघां अर्शिला? तू तो समझी सघी थी त मुंहिंजे मथां छा गुज़री रहियो आहे। मां तोसां मिलण तो घुरां हाण। असल में कल पापा के अटैक थियो आहे, वो हॉस्पिटल में आहिनि, मां नथी अची सघां। आई एम सॉरी, मूंखे ख़बर न हुई। रहीम साहब कीअं आहिनि हींअर? पापा जी तबीयत तमाम घणी ख़राब आहे, वो क्रिटिकल कंडीशन में आहे। अर्शिला मां तो ना अची सघां तो हींअर? न सैफ, हिनमहिल न, मां तोखे कॉल कंदसि, तू परेशान न थी जा, पंहिंजे पाण खे मैनेज कजा। सुमल जे मामले खे वधीक पंहिंजे ज़हन ते न आणजा, वो इंशाल्लाह जल्दी ठीक थी वेंदी। बाय। पाछन पोया हला थो मां, बुरी पल पल रोआ थो मां, विढ़ा थो मां अकेले तुझी बेदर्द दुनिया सा। ओ खुदा, मूं साईं ये छो तो थे। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।